सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर। जय गज बदन षडानन माता जय गज बदन षडानन माता जगत जननी दामिनी दुत गाता जगत जननी दामिनी दुत गाता जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर। नहीं तब वादे मध्य अवसाना नहीं तब आदि मध्य अवसाना अमृत प्रभाव वेद नहीं जाना भव भव विभव पराभव कारिणी विश्व विमोहनी सबस विहारिणी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राजकिशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर। बोल जगदम्बे मात की जय साची दरबार साहिब की जय। प्यारी साध संगत तव्हां सभिनि जो स्वागत आहे हिन गंगा धाम उदासीन दरबार में जिते असां देवी भागवत कथा ॿुधी रहिया आहियूं। देवी जी महिमा सां भरियल ही ग्रंथ आहे। वेद व्यास जन्मेजय खे ॿुधाए रहियो आहे, सूत जी शौनकादिक ऋषियुनि खे, ऐं असां ॿुधी रहिया आहियूं। अॻिते हलूं था देवी भागवत जे 6 स्कंद में ही कथाऊं कुछ
क्रॉस करे, जेके भागवत पुराण में ॿुधी चुका आहियूं, ऐं उहा अद्भुत कथा था ॿुधूं जेका ॿियो कंहिं पुराण में कान्हे। लक्ष्मी ऐं विष्णुअ सां संबंधित आहे पोइ देवीअ जी महिमा, पर शुरूआत हितां थी थिए कि भगवान विष्णु वैकुंठ लोक में वेठो आहे, लक्ष्मी भी वेठी आहे, त सूर्य पुत्र सिज जो पुटु रेवंत उहो उचे शिरवा घोड़े ते चढ़ी करे अॼु उते आयो आहे वैकुंठ में भगवान विष्णुअ जो दर्शन करण। उहो उचे शिरवा घोड़ो कहिड़ो आहे? जेको मंथन में निकितो हो, सॼो वाइट। हाणे उन घोड़े ते चढ़ी उहो रेवंत सूर्य पुत्र आयो आहे, त उहो रेवंत भी सुठो पियो लॻे ऐं उन घोड़े ते सूंहे भी पियो, सूट पियो करे। थींदो आहे कॾहिं कॾहिं कोई माण्हू कार त वठी छॾींदो आहे पर सूट कोन कंदो आहे, ईअं थींदो आहे न। त घोड़े ते भी उचे शिरवा घोड़े ते कोई असुर वेह तो सूट भी कोन कंदो, सूर्य जो पुत्र ई सुठो लॻे पियो। हाणे लक्ष्मी उन घोड़े खे ॾिसण लॻी, उचे शिरवा खे अहिड़ो ॾिसण लॻी जो ॿियो कुझु हेॾा हुन ध्यानु ई न, हिकु टिक उन घोड़े जी सुंदरता, उन जो अद्भुत सौंदर्य ॾिसण लॻी। शायदि इहो थींदो आहे कि जंहिंसां असांजो कुझु रिश्तो हूंदो आहे उहो अनायास मिली वञे असां सां कॾहिं, त हिकु खिचाव थींदो आहे, आकर्षण। हाणे उन घोड़े जो ऐं लक्ष्मीअ जो कहिड़ो रिश्तो? ॿई समुंड मां निकिता आहिनि, ॿई समुंड मां निकिता आहिनि। पोइ शायदि लक्ष्मीअ खां विसरी वियो या घोड़े खां, पर हिकु टिक निहारण त लॻी लक्ष्मी। सम्झ में न पियो अचेसि मुंहिंजो छो आकर्षण थो थिए हिन घोड़े सां। ओॾी महिल विष्णु भॻवान मुस्कुराए करे पुछेसि थो, लक्ष्मी छा थी ॾिसी? हीअ तव्हां जेका टॉफ़ी खाईंदा आहियो पहिरीं खाई छॾींदा कयो, डिस्टर्ब असांखे थींदो आहे। ऐं ओॾी महिल ई टॉफ़ी खुलंदी आहे जेॾी महिल घोड़ो वोड़ो ईंदो आहे। ख़ैर चवणु सुठो बि नथो लॻे, पर ज़रूरी जो ॿियनि खे वरी डिस्टर्ब थो थिए। भगवान विष्णु चएसि थो, लक्ष्मी छा थी ॾिसी? मुस्कुराए करे पुछेसि सुठे मूड में, पर लक्ष्मीअ जो ध्यानु ई न वियो कि विष्णु छा थो चए। हू हिकु टिक हुन ॾे निहारण लॻी। वरी विष्णु भॻवान चयईंसि, अरे लक्ष्मी केॾां खोइजी वई आहे? लक्ष्मी को जवाबु कोन ॾिनो। पोइ विष्णु भॻवान बि छॾे ॾिनो। हिकु दफ़ो ॿ दफ़ो मां वार्निंग ॾींदुमि, पोइ छा कंदुमि? ऐं पोइ छा कंदुमि? नोट कंदुमि न। ऐं नोट थी वञे त इन खां वॾी दुर्भाग्य जी बि काई ॻाल्हि कान अथव। बचिजो नोट थियण खां कि संत वक्ता जे नज़र में तव्हांजी उहा छवि नोट थी वञे। विष्णु भॻवान ॿ दफ़ा सम्झायो, लक्ष्मीअ खां कुझु चयो, पोइ चुप करे वेही रहियो ऐं नोट करणु लॻो कि मूंखे बि नथी ध्यानु ॾे। हीअ त मुंहिंजी प्यारी लक्ष्मी आहे, पर अॼु हिनखे मूंखां वधीक उहो घोड़ो पियो थो वणे। त विष्णु भॻवान पोइ सराप ॾिनईंसि, चयईंसि, लक्ष्मी तूं सच में चंचला आहीं, तुंहिंजो मन चंचल आहे। चंचला माना चन अखर हटायो त छा थींदो? चला। तूं टिकण वारी कोन आहीं किथे बि,
तूं हलण वारी आहीं त हाणे हितां बि हली वञ। पोइ लक्ष्मीअ जो ध्यानु वियो। पर विष्णु तेसि तक चएसि थो कि तोखे घोड़े सां एॾो प्यारु। लक्ष्मी चए थी हा मुंहिंजो ध्यानु हुन में हो, केॾो सुंदर आहे। त विष्णु चएसि थो हा त पोइ अगरि घोड़ो ई सुठो आहे, घोड़ो ई सुंदर आहे, त तूं बि घोड़ीअ जी जून वञी वठि, घोड़ीअ जो ई जनमु वञी वठि। इहो सराप ॾेई छॾियईंसि। पोइ त उहा रोअण लॻी कि मां तव्हांजी प्राण प्रिय आहियां, तव्हांखे गुस्सो कीअं अची वियो मूं ते अॼु। विष्णु चएसि थो न, स्त्री चंचल थींदी आहे ऐं तूं लक्ष्मी बि चंचल थींदी आहे, त तूं इहो बि ॾिसी वठि हाणे कि घोड़ो तूं बि सुंदर घोड़ी थींदी आहे हिन वांगुरु। पोइ जॾहिं हुन माफ़ी घुरई त विष्णु भॻवानु चयईं हाणे मुंहिंजे मुख मां कुझु इहो निकितो आहे त कुझु कारण हूंदो, समय पाए करे उहो ठीकु थींदो। हाणे उहा उन घोड़ीअ जे रूप में जनमु वरितो लक्ष्मीअ। पोइ भॻवानु विष्णु उॿाण को रहण लॻो त भॻवानु विष्णुअ बि छा कयो, घोड़े जो रूप धारण करे उते लक्ष्मीअ वटि पहुची वियो ऐं ॿिन्हिनि जो मिलन थियो। तंहिं मां उन्हनि खे हिकु पुटु ॼाओ। बाक़ी लक्ष्मीअ विष्णुअ जो पंहिंजो कोई पुटु कान्हे, पर हीअं हिननि जो हिकु पुटु थियो। उनजो नालो एकवीर। है वंश, है माना घोड़ो, उतां खां है वंश शुरू थियो। ए है वंश में ॾाढा राजा थी विया आहिनि, प्रतापी राजा। हेॾा ई वापसि पंहिंजे रूप में अची विया लक्ष्मी ऐं विष्णु। पर उहो बालक हिकिड़े राजा खे ॾिननि। उहो राजा बि राजा ययातीअ जो पुटु हो, हरिवर्मा उनजो नालो। उन हिन खे पालियो एकवीर खे। पोइ उन एकवीर जॾहिं वॾो थियो त उन एकवीर खे गद्दी ॾिनई, पंहिंजी राज ॾिनई, ऐं उहो राजा ययाति बि हलियो वियो। पोइ एकवीर ॾाढो धर्म सां शासन कयो। विष्णु भॻवान जो पुटु, पर डायरेक्ट कोन्हे पुटु, है वंश उन मां पैदा थियो, है वंश। पर धर्मात्मा हो, ब्राह्मणनि जो संतनि जो ॾाढो आदर कंदो हो। इन जा कुल गुरु ब्राह्मण जेके हुआ से भृगुवंशी हुआ। उन एॾो दान ॾींदो हो ब्राह्मणनि खे राजा, जो एतिरो कंहिं राजा दान न ॾिनो हूंदो ब्राह्मणनि खे। ऐं ब्राह्मणनि खे बि हिकु आदत पइजी वई। हाणे हिते ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथव, ब्राह्मण खे सभिनीनि खे आदत पइजी वई, जेतिरा बि हुआ, कि राजा ब्राह्मणनि जो आदर कंदो आहे, दान ॾींदो आहे, त हलो वठंदा वञूसि, घुरंदा वेंदा हुअसि। अॼु ही यज्ञ था कयूं, अॼु ही धर्म जो कमु था कयूं, अॼु नाम जपींदासीं तुंहिंजे नाले सां, कंदा कोन हुआ, लालच में फासी विया। पोइ राजा बि ॾींदो रहियो। पोइ उन राजा खां पोइ उन एकवीर जी बि हिकु कथा आहे। उनजी शादी जेका थी, हिकिड़े कालकेतु राक्षस खे मारे करे हिकु राजकुमारी जी जान बचाई हुई, उन सां शादी थी। पोइ कृतवीर्य हिन जो पुटु, वरी उन जो पुटु कार्तवीर्य, जंहिंखे असां सहस्रार्जुन चवंदा आहियूं। सहस्रार्जुन उहो थियो उन में। उन सहस्रार्जुन बि ॾाढो दान ब्राह्मणनि खे कयो। पोइ वरी छा थियो, उन सहस्रार्जुन खां पोइ उन जा जेके पुट पोटा, वॾो ख़ानदान थी वियो, ॾाढा भाउर। उन्हनि जो धन धीरे धीरे घटिजंदो वियो, ऐं उहो ब्राह्मणनि जो धन वधंदो वियो। हुननि जो वधंदो धन वञे ब्राह्मणनि जो। पर हाणे उहे ब्राह्मण ख़र्च करे सघनि कोन था, छो त हुननि खे रहणो त उहो ई आहे, सादगीअ में ई।
त धन लिकाईंदा पिया वञनि। ज़मीननि में किथे ॿियनि खे ॿिए शहर में पंहिंजे मिटनि माइटनि वटि, अॼुकल्ह बि ॾाढा ईअं कंदा आहिनि न, पर ब्राह्मणनि बि इहो कयो आहे। इहा आश्चर्यजनक कथा आहे इहा। त पोइ हुननि खे जीअं ख़बर पई, राजाउनि खे, हय वंश जे राजाउनि खे, कि ब्राह्मणनि वटि ॾाढो पैसो आहे, असांखां वधीक उन्हनि वटि पैसो आहे, ज़रूरत असांखे आहे राजकाज हलाइण लाइ। त उहे राजाऊं उन्हनि वटि विया, उन्हनि खां धन जी याचना कयनि, धन घुरियनि। त ब्राह्मण चवनि था, आहे ई कोन, असां वटि थोरी पैसा आहिनि, धन बन असां वटि किथे, ॾिसो असां केॾा सादगीअ में रहंदा आहियूं। हाणे राजा वीचारा कुझु चई नथा सघनि, पर हुननि खे कंहिं ॿुधाए छॾियो कि हिननि वटि पैसा अथव, लिकाए रखियो अथनि, तव्हां वक़्तु अचण ते ओॾी महिल पकड़ियो जेॾी महिल हीअ पैसा ज़मीन मां कढंदा हुजनि। त उते हिननि जे मन में क्रोध त भरिजी वियो, द्वेष पैदा थी वियो ब्राह्मणनि जे प्रति। समय समय जी ॻाल्हि आहे, हर कंहिंजो हिकु वक़्तु थींदो आहे, कॾहिं इज़त हूंदी आहे, कॾहिं उन सां नफ़रत थी वेंदी आहे। ही ठीक हूअं ई अथव जीअं अॼु जे समय में माण्हू पंथनि खे पियो थो पैसा ॾे। पंथनि खे अनेक माण्हू आहिनि जिनजी इहा धारणा आहे कि असां इन्हनि पंथनि मां वधिया आहियूं, पोइ उनखे ॾींदासीं त अञा वधंदासीं। त ॾाढा मिसाल थिया आहिनि। रायपुर में ई आहे हिकु, पंथनि खे ॾई करे पाण ग़रीब थी वियो। पोइ जॾहिं उन्हनि वटि वियो मदद घुरण, त चइनिसि सिमरन करो सभु ठीक हो जाएगा। ठीक कोन थियो कुझु बि, त पोइ भॼाए कढियनिसि। पोइ हिकिड़े खे सम्झ में आई कि मां ठॻिजी वियुमि, लुटिजी वियुमि। ॿियनि खे नथी सम्झ में अचे, उन ई पंथ में वञण वारा ॿिया सिंधी, उन्हनि खे नथी सम्झ में अचे ॻाल्हि। उहे अंधे में ई बूंढे में ई ख़ुशि लॻा पिया आहिनि, उन में ई ख़ुशि आहिनि। त ठीक ईअं ई थियो, राजाउनि पैसा ॾिना हिननि खे, ब्राह्मणनि खे। हाणे ग़रीब थी विया राजा, उन्हनि खां घुरनि था त उहे चवनि था आहे ई कोन, सिमरन कयो वञी। त पोइ जॾहिं हिकिड़े जासूस उन्हनि खे ॿुधायो कि हिन जॻह ते मां ॾिसी आयो आहियां, हिकिड़े ब्राह्मण जे घर पैसा लिकाए रखिया अथई। त उहे केरु थींदा आहिनि जेके रेड विझंदा आहिनि, इनकम टैक्स वारा, उहे विया, उन्हनि उहा जॻह खोटी त धन निकितो ॾाढो। पोइ त उन्हनि खे गुस्सो आयो, पोइ त चई हाणे छापेमारी कयो, हिननि जा जेतिरा घर आहिनि ब्राह्मणनि जा ऐं इन्हनि जा रिश्तेदार जिथे जिथे आहिनि, सची करायो इन्हनि खां, ही ब्राह्मण आहिनि। एॾो गुस्सो उन्हनि खे आयो इन्हनि ते, भृगुवंशी इन्हनि ब्राह्मणनि ते, जो चइनि अॼु खां वठी असांखे नफ़रत थी वई आहे तव्हां ब्राह्मणनि मां। अरे तव्हां एॾा लालची था थी सघो जो धन लिकाए रखियो अथव, ख़र्च बि कोन कंदा। धन जूं टे गतियूं थींदियूं आहिनि, या त धन ख़र्च कबो आहे, ख़र्च न कबो आहे त भला दान कबो आहे, दान न त पोइ टियों छा थींदो आहे, नाश थी वेंदो आहे, पोइ ॿिया पिया खाईंदा आहिनि। त तव्हां धन पाण बि ख़र्च न पिया कयो, दान बि न पिया कयो, असांजे वॾनि खां पैसा वरितव, असांखां बि वरितव कि असां धर्म कर्म कंदासीं। तव्हां कहिड़ा धर्म कर्म कयव, रुगो ज़मीन में पूरे रखियव पैसा। अहिड़ा नीच आहियो तव्हां। असां हाणे तव्हांजी परवाह कोन कंदासीं कि तव्हां ब्राह्मण आहियो त भई मारणु न खपे ब्राह्मण खे। तव्हां ॾाढा नीच मलेच्छ आहियो, लोभ में पइजी चुका आहियो तव्हां। ऐं वरी कूड़ था ॻाल्हायो कि आहिनि ई कोन, पैसा कुझु बि कोन्हनि। उते देवी भागवत में लोभ ते ॾाढा सलोक आहिनि, लोभ ई लोभ ते, कि लोभ जेको आहे न, वॾे मां वॾो शत्रु आहे, वॾे मां वॾो दुश्मन कहिड़ो आहे, पंजनि विकारनि मां
अॼु जे समय में लोभ, ऐं तव्हां कंहिंखे सम्झंदा आहियो? तव्हां लोभ खे न सम्झी काम खे सम्झंदा आहियो। ऐं उन खां पोइ बि जनसंख्या 140 करोड़ थी वई, बोलो जय राम जी की। लोभ बि वधियो माण्हूअ जो, अॼु अहंकार बि वधियो, मोह बि वधी वियो आहे, मुंहिंजो मुंहिंजो मुंहिंजो, क्रोध बि, काम बि, सभई विकार वधी विया। इन खां सुठो काम जी एॾी बुराई न कयो हा, त कामी जूं वरी बि एॾो क्रोध कोन कंदो आहे, लोभ एॾो कोन कंदो आहे, मोह कोन कंदो आहे, अहंकार कोन कंदो आहे ॿियनि जे मुक़ाबले। अॼु जे समय में वॾे मां वॾो उन्हनि पंज ई विकार दुश्मन आहिनि असांजा, पर वॾे मां वॾो कहिड़ो आहे दुश्मन? देवी भागवती चए लोभ एव मनुष्याणाम देह संस्थो महारिपु। रिपु माना दुश्मन। कहिड़ो आहे दुश्मन? महा। लोभ एव मनुष्याणा देह संस्थो, हिन देह रूपी संस्था में महारिपु आहे, जेको सभिनी दुखनि जो सागर, दुखदाई ऐं प्राणनि खे बुरी तरीक़े सां नाश करण वारो आहे। लोभी माण्हूअ जा प्राण ॾाढा कठिन तरीक़े सां निकिरंदा आहिनि। लोभ एव मनुष्याणाम देह संस्थो महारिपु सर्व दुखाकर प्रोक्तो दुखद प्राण नाशक है। देवी भागवत पुराण जो श्लोक आहे। लोभ वॾे मां वॾो। ऐं अॼु ॿुधायो कोई बि लोभ जी बुराई कंदो आहे? जेको वॾे मां वॾो दुश्मन आहे लोभ, छो त लोभ छा न कराराईंदो आहे? सभिनी पापनि जी जड़, पाप जो पीउ, सभिनी दुखनि जो कारण, माण्हुनि सां दुश्मनी कराइण वारो, झगड़ा कराइण वारो, धर्म छॾाइण वारो, लछण विञाइण वारो त आहे ई लोभ। सर्व पापस्य मूलम ही सर्वदा तृष्यान्वितः, तृष्णा वधाइण वारो, विरोध कृतिर्वर्णानाम सर्वान्ते कारणम तथा लोभात्यजन्ति धर्म वे कुल धर्म तथैव ही मातरम भ्रातरम हंति पितरम बांधवम तथा। माता जी तक हत्या कंदा आहिनि माण्हू, पीउ जी, भाउरनि जी, धर्म विञाए छॾींदो आहे लोभ। एॾो वॾो ख़तरनाक लोभ, माण्हू उन जी आलोचना त कोन पियो थो करे, पर पाण लोभ सां ग्रसित लॻो पियो आहे या कान्हे अॼु जो माण्हू लोभ में ग्रस्त? पर कंहिंखां पुछी ॾिसो, चवंदव न मूंखे कोई ऐब कान्हे। लोभ जे करे त कूड़ हले पियो थो। जेके व्यापारी कंपनियूं आहिनि, जेके व्यापारी कंपनियूं, सत्संगी ग्रुप आहिनि, इहे छा ॾींदा आहिनि? लोभ। ऐं लोभ जेको आहे कहिड़ो? अंधो लोभ, कूड़ो लोभ, कि ये मिलेगा, उपाधि मिलेगी, महात्मा बना देंगे तेरे को, हाईलाइट करेंगे, धन में बरकत भी होएगी, वैंकुट से विमान आएगा। माण्हू इहो ॿुधी करे कीअं लालायत थो थी वञे। एॾो छो माण्हू लोभी थी वियो आहे अॼु? हिकिड़े माण्हूअ खां पुछोमांसि त उन चई ख़र्च वधी विया आहिनि माण्हूअ जा। आवश्यकताऊं वधनि। आवश्यकताऊं कोन वधियूं आहिनि, ख़र्च वधिया आहिनि। आवश्यकताऊं त घटि आहिनि। घटि धन में बि आवश्यकताऊं त पूरियूं थी वेंदियूं। हीउ जेको अनावश्यक ख़र्च आहे न, कि कार बि खपे, वरी सुठा कपिड़ा बि खपनि, ॿिए सां एॾो माण्हू करण खां पोइ बि सुठो ई कोन लॻंदो आहे। छो त अंदरां गुण त अथसि ई कोन। उहे अंदरां गुण त फ्रीअ में अची वञनिसि। शादी, माण्हू हैरानी जी ॻाल्हि आहे, शादीअ ते केॾो ख़र्च पियो थो करे माण्हू। बैरागढ़ में हाईएस्ट तव्हां केतिरी ॿुधी अथव शादीअ जो बजट?
अॼुकल्ह त करोड़नि में आहे। करोड़ में डेस्टिनेशन वेडिंग त करोड़नि में आहे। हिकिड़े हाणे शादी कयईं 65 लख जो रुगो हू बुक कयईं, राधा की ढाणी। यार 65 त कुल मिलाए करोड़ त थी वियो हूंदसि। को हेलीकॉप्टर मां लहंदो आहे, कोई प्लेन मां लहंदो आहे, ऐं इहा शादी 2 ॾींहं बि कोन टिकंदी आहे। पर करोड़ सम्झो था, माण्हू जी ग़रीबनि जी 10 ग़रीबनि माण्हुनि जो घर ठही वञे, हा न, 10 खनि ग़रीबनि माण्हुनि जो पंहिंजो घर ठही वञे जेको जीवन भर उन्हनि खे सुख ॾे। ऐं करोड़ त असांखे ॾियो त असां छा करे ॾेखारियूं। रोज़ु हवन, रोज़ु भंडारा, रोज़ु कथाऊं, रोज़ु संत महात्माऊं, घटि बजट में उहो बि। करोड़ त जीवन भर बि ख़तमु कोन थींदा हिन धर्म कर्म में। मतिलबु माण्हुनि खे पैसो त आहे, सिंधियुनि खे अगरि ख़र्च कनि था त, पर त बि उन्हनि खे सुख कोन्हे, कल्याण कोन्हे, शांती कोन्हे। ऐं शांती कान्हे त सभु व्यर्थ आहे न। ऐं उहे पैसा माण्हू जमा कीअं कंदो आहे, असां ॾिठो आहे, पाई पाई बचाए बचाए करे। वापारी आहे त ग्राहकनि सां हू थी करे, ग्राहक चएसि 100 रुपया घटि कर त चएसि नहीं, ख़रीदी ही नहीं है। ग्राहक 50,000 वारी शइ वठे, साड़ी वठे, ऐं ग्राहक चएसि कुझु घटि कर त चवंदसि चल 100 रुपये कम देना, चल क्या यादि करेगा। ऐं जिन ईअं पैसो जमा कयो आहे उहे ख़र्च कीअं था कनि? शादीअ ते भेण सां। शादीअ ते, शादी छा आहे? अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधायो, अॼु ताईं कंहिं माण्हूअ कंहिंजी शादीअ जी तारीफ़ कई आहे? ईअं चयो आहे कि भाई हिन में हिकु बि ग़लती कोन हुई, हिन जेको रिसेप्शन कयो, आयोजन कयो, गार्डन बुक करायो, हिकु बि मिस्टेक कोन हुई, कंहिं ईअं चयो आहे? कान का मिस्टेक कढण लाइ माण्हू तयारु वेठा आहिनि, तव्हां हुजो या कोई बि हुजे। इहो ईर्ष्या आहे जेका मिस्टेक कढाईंदी कि हीअ पाणी सुठो कोन हो, अलाए कहिड़ो पाणी पिया चवनि, मिनरल वाटर। पाणी त असांजे ज़माने में हो, टैंकर ईंदो हो, उन में बि पंहिंजी तारीफ़ आहे। त जेके ख़र्च कनि था इन्हनि जे लाइ था कनि छा कि इन्हनि जी बुराई करे वञनि? कॉकटेल पार्टी साहब ॿुधायो, कॉकटेल में ईअं तक मूंखे कंहिं ॿुधायो कि कॉकटेल पार्टीअ में माण्हू पीअण खां खाइण खां पोइ पाणी न पियो मिलेसि त दारूअ सां ई हथ पियो धोए, चए पियो छा कयां, पाणी नज़र अचे कोन थो, दारूअ सां। इन लाइ इन्हनि इहे हॾ हया आहिनि दुकाननि ते राति जो न ॾियारी मल्हाए सघनि, न ॿियो त्योहार, 2 बजे घर अचनि, इन शादी करण लाइ। असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। तव्हांखे ईंदो हूंदो सम्झ में, छो त तव्हां त वेंदा रहंदा आहियो शादियुनि में। छा अहिड़ो सुख हूंदो आहे शादियुनि में, रिसेप्शन में, पार्टीअ में? अहिड़ो सुख नथी ॾेई सघे उहा करोड़ रुपए वारी शादी, त कहिड़े कम जा उहे? छो त माण्हूअ खे ख़र्च करणु कोन थो अचे सही जॻह ते। हू पंहिंजी ॾेखा प्रतिभा त टैलेंट त विकसित करे कान थो, ॾेखा मथां पैकिंग में लॻो पियो आहे। त देवी भागवत में अचे थो, लोभ ॾाढो वॾो शत्रु अथव। काम क्रोध अहंकार खां बि वॾो आहे लोभ। ॾिसो लिखियलु अथव, क्रोधात कामात अहंकार लोभ एव महारिपु प्राणास्त्यजति लोभेन की पुनः स्वादना व्रतम। जो माण्हू पंहिंजा प्राण तक गंवाए छॾींदो आहे लोभ में पइजी करे, ऐं कहिड़ो दुष्कर्म न कंदो आहे माण्हू लोभ जे वश थी। त मां तव्हांखे निवेदन कयां,
तव्हां असांजी संगत आहियो न, तव्हां लोभ छॾे ॾियो। ॾाढा चवंदा बाप रे, हाँ लोभ छॾिणो पवंदो। जीअं सास बि कभी बहू थी में 3 दफ़ा कोन ॾेखारींदा हुआ हिकु ई सीन, क्या क्या क्या। लोभ छॾियूं मरी वेंदियूं, लोभ कोन छॾींदियूं, छो त एॾी आदत पकी पइजी चुकी आहे। हाणे तव्हां पुछो कि असां लोभ छॾियूं, उन लाइ छा कयूं, कीअं पतो पए। मां त पैसा वठंदो कोन आहियां, जो मां तव्हांखे चवां कि मूंखे ॾियो त मां मञींदुमि कि तव्हांजो लोभ छुटो, पोइ त मां फासी वेंदुमि, पोइ मां लोभी साबित थींदुमि। कीअं छा कयो तव्हां कि बसि एतिरो कयो कि कंहिंजो धन दौलत ॿुधी ॾिसी करे चरिया न थियो। एॾो महत्व न ॾियो धन खे। धन सभु कुझु आहे ईअं न सोचो। सद्गुण सभु कुझु आहिनि, चरित्र सभु कुझु आहे, स्वास्थ्य सभु कुझु आहे, शांति सभु कुझु आहे, प्रेम समय सभु कुझु आहे। धन जो स्थान त आख़िरीअ में आहे। धन पोइ सुठो लॻंदो आहे जॾहिं ही सभु हुजे। अच्छा, लोभ में ऐं लक्ष्मीअ में छा फ़र्क़ु आहे? मूंखे सम्झो कंहिं संत खे माण्हू घर में घुराए, आदर पूर्वक उन जो सम्मान करे, पोइ हिकिड़ो लिफ़ाफ़ो ॾे ॾाढो प्यार सां आदर सां, त उहा आहे लक्ष्मी, संत वटि आई आहे। पर संत उन खे ॾिसी करे लालायत थी वञे ऐं सॼो ध्यानु उन में हलियो वञेसि, उहो थी वियो लोभ। बसि एतिरो ई त फ़र्क़ु आहे लोभ ऐं लक्ष्मीअ में। संत अगरि इहो सोचे कि मां त कुझु सोचियो कोन हो, ही एॾो प्रेम सां मूंखे ॾियनि था, हाणे इन सां मूंखे थोरी ख़ुशी मिलंदी, किथे ख़र्चु कंदुमि, त इहा आहे लक्ष्मी। पर जेॾी महिल हुनखे लॻे कि अछो सुठो ग्राहक फाथो आहे अॼु, इहो थी वियो लोभ। त ही ब्राह्मण थी विया लोभी। ऐं अहिड़ियूं शायदि कथाऊं ॿुधाए पंथ पंहिंजो प्रचार करण में सफल थिया। थी त विया हुआ न, बाबा बि त लोभी थी विया हुआ न। मां चयो न हर कंहिंजो समय हूंदो आहे। त बाबा जॾहिं थिया लोभी, मां ख़ुदि ॿाओ आहियां, मां पंहिंजे लाइ थो चवां, बाबा लोभी थिया, लालची थिया, त पंथनि खे मौक़ो मिली वियो। उन्हनि पंथनि छा चयो कि इहो तव्हांजो धन ग़लति रस्ते, ग़लति जॻह ते थो वञे, इन्हनि बाबनि वटि संतनि वटि ॾियो था, इहे कुझु ॾियनि कोन था तव्हांखे। त माण्हुनि जो इहो ब्रेन वॉश करे पोइ छा करायनि पाण वटि। हाणे उहे सभु उन खां वधीक पैसा माण्हू पंथनि में पिया था ॾियनि, त छा उहो ई कमु हाणे उहो कोन पिया था कनि, लोभ वारो। हे लोभ ॾाढी बुरी बीमारी आहे, सभु विञाए छॾींदी आहे, विवेक बि खसे छॾींदी आहे। त महिरबानी करे हिते अचो न कॾहिं, रोज़ जीअं ईंदा आहियो त लोभ खे खणी न अचिजो। ऐं लोभ अनेक प्रकारनि जा थींदा अथव। इच्छा पूरी, कामना पूरी, हाईलाइट थियण जो लोभ, या ॿियो कुझु लोभ, कंहिं बि प्रकार जो लोभ न रखंदा, पोइ तव्हां ॾिसो तव्हां में केॾो अंतर अची वियो। तव्हांजे जीवन में केॾी नंढड़े ॿार खे जेका ख़ुशी हूंदी आहे न, उहा मिलणु लॻंदी। नंढे ॿार खे चॉकलेट ॾिजे ऐं 2000 जो नोट ॾिजे, हू चॉकलेट वठंदो, छो त हुनखे लोभ कान्हे। त असांखे अगरि ॿार वारी ख़ुशी खपे त धन खे न, ख़ुशीअ खे ॻोल्हण जी कोशिशि कयूं। इहो लोभ छॾाइजी वञे न त पोइ जेका माण्हू भॼ डुक करे थो, उहा सभु ख़तमु थी वेंदी। इंसान आज कल का यूं दौड़ने लगा है,
ख्वाहिश है जाने किस चीज की, इज्जत की परवाह न तहजीब की। ख्वाहिश है जाने किस चीज की, हो लालच के पत्थरों से, लालच के पत्थरों से सर फोड़ने लगा है इंसान आज कल का, बस दौड़ने लगा है। रिश्ता तो क्या ये खुद को ही तोड़ने लगा है। हद से ही ज्यादा रफ्तार है और अवगुणों में गिरफ्तार है। हद से ही ज्यादा रफ्तार है और अवगुणों से गिरफ्तार है। हर कोई अब तो इससे मुंह मोड़ने लगा है। हर कोई अब तो इससे मुंह मोड़ने लगा है। रिश्ता तो क्या ये दिल को ही तोड़ने लगा है। इंसान आज कल का बस दौड़ने लगा है। दुनिया में इसका बड़ा नाम है कर्मों से, लेकिन ये बदनाम है। दुनिया में इसका बड़ा नाम है कर्मों से, लेकिन ये बदनाम है। इंसान नेक राहें, इंसान नेक राहें यूं छोड़ने लगा है। इंसान बस छोड़ने लगा। हेलो इंसान आज कल का बस दौड़ने लगा है। त लालच छॾे ॾियो। लालच जे करे मायुनि कंहिंखे बि रातो राति भॻवानु ठाहे छॾियो, संत ठाहे छॾियो, ऊचो चाढ़े छॾियो ऐं कंहिंखे बि किराए छॾियो। ऐं हिन ॿिन्हिनि किराइण चाढ़ण जे चकर में पंहिंजो जीवन नष्ट करे छॾियो। त देवी भागवत अगरि कंहिंखे दुर्गुण मञे थी न, सभिनि खां वॾो विकार, वॾो मां वॾो दुश्मन उहो मञे थी लालच खे, लोभ खे। लोभ पाप जो पीउ मञियो वियो आहे। त उन्हनि खे एॾो क्रोध आयो, स्वाभाविक आहे
उन्हनि क्षत्रियनि खे लॻो कि जंहिंखे असां एॾो मञीदा हुआसीं ब्राह्मणनि खे, असांखे चवनि ध्यानु कयो, लालच न कयो, दान कयो, धर्म कयो, ऐं उनजे पाण बिल्कुलु विपरीत हलिया हीअ, त छा उहे छॾे ॾींदा ॼण? तीअं ई मूंखे लॻे थो जिन पंथनि ढाबनि बाबनि माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहियो आहे, कंहिं ॾींहुं अगरि इन माण्हुनि जे अॻियां इन्हनि जी पोल खुली त माण्हुनि खे गुस्सो केॾो ईंदो। पर मां ॿुधाए छॾियांव, माण्हू कुझु कोन करे सघंदा, छो त हुननि जो नेटवर्क ॾाढो वॾो आहे। वधि में वधि माण्हू ठॻिजी करे हाराइजी करे उन्हनि खे छॾे चुपचाप घर वञी वेही रहंदो। पर हिते स्थिति उल्टी आहे। हिते आहिनि क्षत्रिय राजाऊं पावरफुल, हो आहिनि ब्राह्मण, त हिननि क्षत्रियनि तलवारूं खयूं, हिते ॻाल्हि पहुची वई। उन्हनि खे एॾो गुस्सो हिननि जे मथां जो मारणु शुरू कयनि ब्राह्मणनि खे, कत्ले आम, जीअं हमास पिया था कनि आतंकवादी, कंहिंखे कोन पिया था छॾनि न आतंकवादी, तीअं उन्हनि क्षत्रियनि है वंशी क्षत्रियनि भृगुवंशी ब्राह्मणनि खे जेको मारण जो अभियान हलायो, उहो ॾाढो लंबो हलियो, उहो ॾाढो लंबो हलियो। जिते ॾिसनि ब्राह्मण मारे छॾिनिसि, जिते ॾिसनि अगरि ॿार बि आहिनि उन्हनि खे मारे छॾनि। हिकु छो त हूअ भावना अची वई, दुर्भावना, कि धन त सॼो कढी वरितनि उन्हनि जो, उन्हनि खां उगलाए उगलाए करे, बल्कि जेको उन्हनि जी पंहिंजी कमाई हुई उहा बि वठी वरितनि उन्हनि। त उन्हनि चयो अरे हीअ त असां कमायोसीं, उन्हनि चयो हणंदासीं चंबो, हेॾारे सभु असांजो आहे, हमारा ई होगा। हाणे ॾिसो, सम्झिजो कर्मनि जो खेल, हाणे ही ग़लति थियण लॻा। कोई बि हमेशह ख़राबु कोन हूंदो आहे, कोई बि हमेशह सुठो कोन हूंदो आहे। पहिरीं ही ग़लति हुआ ब्राह्मण, हू वीचारा सुठा हुआ, ठॻजनि पिया, त उन्हनि मारणु शुरू कयो। पर हाणे जॾहिं अती थी वई, हिकु ॿी पीढ़ी अची वई, त हिननि जे दिमाग़ में पइजी वियो कि हीअ असांजा दुश्मन ई आहिनि, त किथे बि मिलनि हिननि खे मारणो आहे। जीअं ॼटनि खे दिमाग़ में भरे छॾनि कि काफ़िर किथे बि मिले उहो दुश्मन आहे। त पोइ हाणे ही ग़लति थी विया ऐं हू सुठा थी विया, एतिरा सुठा जो उन्हनि ब्राह्मणनि में केवल मायूं ई वञी बचियूं, जेंट्सनि सभिनीनि खे ख़तमु करे छॾियो उन्हनि, ॿारनि तक खे मारियो, गर्भवती स्त्री ॾिसनि त उनखे मारे छॾनि, छो त हुननि जे दिमाग़ में भरिजी वियो कि ही ब्राह्मण लालची थींदा आहिनि, ही कूड़ा थींदा आहिनि, ग़लति असांखे शिक्षा ॾींदा आहिनि। जीअं पंथ अॼुकल्ह कनि पिया था, बसि कंहिंजूं अखियूं खुलनि त उनखे गुस्सो ईंदो, न त न ईंदो। लालच जे करे नथो अचे हींअर उन्हनि खे गुस्सो। पोइ मायूं जेके बचियूं न ब्राह्मणनि जूं पत्नियूं, सभु वठी भॻियूं हिमालय जे तरफ़। हाणे उहे स्त्रियूं देवीअ जूं भॻत हुयूं, उते हिमालय ते उहे रहण लॻियूं, देवीअ जो मंदरु ठाहे करे ऐं देवीअ जी आराधना पियूं कनि। हाणे ही सुठियूं थी वियूं आहिनि। कंहिं बि माण्हूअ जे लाइ हिकु ई धारणा हमेशह न ठाहिजो। थी सघे थो कोई माण्हू पहिरीं ख़राबु रहियो हुजे पर हाणे सुठो थी वियो हुजे, ऐं तव्हां 40 साल पुराणी धारणा खणी वेठा हुजो कि हीअ त हू आहे चोर आहे, हीअ त फलाणो आहे, हीअ त ढिमको आहे। ॾाढा माण्हू भूतकाल में जीअंदा आहिनि ऐं इन चकर में पाण केतिरा ख़राब थी चुका आहिनि ओॾां ध्यानु ई न। इन खे चइबो आहे विवेक, ऐं विवेक सत्संग ॾींदो आहे कि असां कंहिंजे लाइ धारणा पकी परमानेंट वारी न ठाहियूं, सीमट वारी, कॾहिं बि उहा असां उनखे हटाए सघूं, अहिड़ी असांजी दृष्टि हुजे। त हाणे स्त्रियूं सुठी थी चुकियूं आहिनि, निर्मल देवी भगत, पर हू दुष्ट थी चुका आहिनि हाणे। त उहे ॻोल्हींदा रहंदा हुआ कि किथे ई मिलनि। कोई गर्भवती स्त्री बि अगरि मिले त उनखे मारे छॾियूं। ऐं उन्हनि जे विच में हिकु गर्भवती स्त्री हुई,
पर गर्भवती कीअं थी? कंहिं पुरुष जे द्वारा न, देवीअ जी कृपा सां। उते देवीअ जो मंदरु ठाहे उहे ब्राह्मण पत्नियूं देवीअ जी आराधना पियूं कनि। उन्हीअ में हिकु देवीअ जी ॾाढी सुठी भगत हुई, मन जी साफ़, थोरी भयभीत रहण वारी। उहा, उनजो नालो कोन्हे लिखियलु, उहा प्रार्थना कंदी हुई देवीअ खे। उहो भाव हे आहे, ओ जोतवालिए दरस दिखा दे, इन अखियन की प्यास बुझा दे, अलख जगा दे, महाराणिए मेरी, महाराणिए मेरी, महाराणिए। ओ जोतवालिए दरस दिखा दे, इन अखियन की प्यास बुझा दे, अलख जगा दे, महाराणिए मेरी, महाराणिए मेरी, महाराणिए। इन चरणों में फूल चढ़ाने आई, इन चरणों में फूल चढ़ाने आई, रेशम वाली लाल चुनरिया लाई, रेशम वाली लाल चुनरिया लाई। जब से तो से प्रीत लगाई, जब से तो से प्रीत लगाई, मूरत तोरी मन में बसाई, मूरत तोरी मन में बसाई, हो गई सबसे पराई, दीप जला दे, राह दिखा दे, दीप जला दे, राह दिखा दे, इन अखियन की
रहूं मैं, कर्मों से डरती रहूं मैं। मुझको ऐसा वर दे, बिगड़ी बना दे, मुक्ति दिला दे, बना दे, मुक्ति दिला दे। इन अखियन की प्यास बुझा दे, अलख जगा दे, महारानिये मेरी, महारानिये मेरी, महारानिये। ओ जो तवालिए दर्श दिखा दे, इन अखियन की प्यास बुझा दे, अलख जगा दे। महारानी मेरी, महारानी मेरी, महारानी। ये रोज देवीअ जी आराधना कंदी हुयूं, पोइ हिकु दफ़े उहे सुम्हियूं पियूं आहिनि उन हिमालय जे क्षेत्र में स्त्रियूं, त देवीअ उन्हनि खे सपने में दर्शन ॾिनो, ऐं हिक खे कोन ॾिनो, सभिनीनि खे सपने में। त पुष्टि थी वई कि देवीअ सच में दर्शन ॾिनो आहे। उन देवीअ उन्हनि खे चयो कि तव्हां चिंता न कयो, तव्हांजे विच में हिकु स्त्री मुंहिंजी ॾाढी भॻत्याणी सुठी आहे, उनखे मां वरदान थी ॾियां, उन मां हिकु पुटु पैदा थींदो, पर किथां? जांघ मां, जंघ मां पुटु थींदो, उहो हिननि खे ठीकु कंदो, क्षत्रियनि खे। पोइ सुबुह थियो, सभु उथिया, सोचनि केरु आहे उहा स्त्री। पोइ जंहिं स्त्रीअ जेका गर्भवती थी वई, सम्झी विया उहा हीअ ई आहे। पोइ वरी ईअं थियो कि है वंशन खे ख़बर पई कि हिकु गर्भवती स्त्री आहे, त मारण जे लाइ उते पहुची आहे। हीअ वीचारी भॼण लॻी स्त्री, पर उहो जेॾीमहिल हेठि हिकु जॻह ते बीह रही, उहा घबराइजी करे, त हुनजी जांघ मां जांघ खे फाड़े करे हिकिड़ो बालक निकितो। देवी भागवत थी ॿुधाए, उहो बालक निकितो। उन बालक इन्हनि दुष्टनि ॾे निहारियो, राजाऊं ॾे, त सभई अंधा थी विया, हुननि खे ॾिसणु अचणु बंदि थी वियो। हू सभई अंधा थी विया, हिक ॿिए खे चवणु लॻा, यार मूंखे कुझु ॾिसणु कान थो अचे। त ॿियो चवणु लॻोसि, मूंखे बि ॾिसणु कान थो अचे, हीअ माई सामान्य माई कान्हे, हिन कुझु कयो आहे असांखे। सभु पेरनि ते किरी पिया, माफ़ी था घुरनि कि हाणे असां कॾहिं बि तव्हांखे न सताईंदासीं, बसि असांजी इहा शक्ति ॾिसण जी वापसि ॾियो। तॾहिं उहा माई चए थी, मां कुझु कोन कयो आहे, मुंहिंजो पुटु आहे, हीअ इन तव्हां ॾे निहारियो, इन जे करे तव्हां अंधा थिया आहियो, इन खां माफ़ी घुरो। उन खां माफ़ी घुरियनि त उन चयईं, अॼु खां पोइ कॾहिं बि तव्हां कंहिं ब्राह्मण खे न सताईंदा। पोइ उन्हनि जूं अखियुनि जी रोशनी वापसि आई ऐं हलिया विया। अहिड़ी अद्भुत कथाऊं वेदव्यास ॿुधाए थो जनमेजय खे। जनमेजय चए थो, मां त हैरान थी वियुमि कि कॾहिं राजा ऐं ब्राह्मण जी बि दुश्मनी थींदी आहे छा? उन में बि त वेदव्यास चएसि थो, हिकु दफ़ो थोरी थी आहे, अनेक दफ़ा। पोइ हिकिड़ी ॿी कहाणी थो ॿुधायसि राजा निमी ऐं वशिष्ठ जी, जेके अची विड़िया हुआ पाण में। राजा निमी ऐं वशिष्ठ खे चयो, मूंखे यज्ञ कराइणो आहे। त वशिष्ठ बुको हो ॿिए हंधि, उन चयईंसि, मां हींअर बिज़ी आहियां, मां उतां थी अचां इंद्र वटां, पोइ तुंहिंजो यज्ञ कराईंदोमांइ। त राजा निमीअ सोची, असां पागल आहियूं छा? हे बिज़ी आहे ऐं असां वांदा आहियूं छा? त उन ॿिए खां यज्ञ कराए छॾियईं। पोइ जॾहिं हू आयो त क्रोधित थी वियो कि असांजो अधिकार आहे, असां हीअं श्राप खणी ॾिनईंसि निमीअ खे कि हींअर ई तुंहिंजी देह छुटंदई। त राजा निमीअ चई, इहो त ग़लति आहे, मां बि तव्हांखे श्राप थो ॾियांव, तव्हांजी बि देह छुटंदी। ऐं सच में ई श्राप ॾिननि हिक ॿिए खे।
पोइ त जेको थियणो हो सो थियो। निमी असांजे पलकुनि में निवास कंदो अथव, इहो देवीअ उनखे वरदान ॾिनो। निमिष जंहिंखे चइबो आहे, पलक झपकाइण खे। ऐं हुनजी बि देह छुटी वशिष्ठ जी, ऐं वरी उनखे ॿी देह मिली। त अहिड़ियूं अनेक। गुरु शुक्राचार्य राजा शर्यातीअ ते नाराज़ थी वियो, श्राप ॾिनो हुई। त इहो सभु ॿुधाए करे वेद व्यास चएसि थो कि हीउ जेको संसार आहे न, हीउ 3 गुणनि सां ठहियलु आहे। इहे 3 गुणनि में ई माण्हू फाथल आहे। त कॾहिं कीअं व्यवहार कंदो आहे, कॾहिं सुठो कॾहिं ख़राबु, कॾहिं तामसी कॾहिं राजसी कॾहिं सात्विकी। कोई बि अहिड़ो माण्हू कान्हे जेको पूरी तरह सात्विक हुजे, या पूरी तरह तामसी हुजे, या पूरी तरह राजसी हुजे। ब्रह्मा सात्विक आहे, पर उन में बि थोरो तमो गुण बि आहे ऐं रजो गुण बि आहे। शिव तामसी आहे, पर उन में रजो गुण बि आहे ऐं सतो गुण बि आहे। विष्णु राजसी आहे, विष्णु राजसी। किथे राजसी लिखियलु आहे, किथे सात्विकी। मां राजसी चवंदुमि, छो त लक्ष्मी आहे उन वटि वैभव आहे, ऐश्वर्य आहे। राजसी त सात्विक ऐं तमो गुण बि अथसि। त हर मनुष्य में 3 गुण हूंदा आहिनि। कंहिंमें सत्व गुण वधीक हूंदो आहे, कंहिंमें तमो गुण, कंहिंमें रजो गुण। पोइ वरी चएसि थो कि कोई बि बचंदो कान्हे। कॾहिं कंहिंखे लोभ घेरींदो आहे, त कॾहिं कंहिंखे काम अची घेरींदो आहे, कंहिंखे मोह घेरींदो आहे, कंहिंखे क्रोध। कोई बि छुटल कान्हे। पोइ लोभ ते कथा ऐं मोह ते कथा थो ॿुधाए देवर्षि नारद जी। ऐं वेद व्यास चए थो इहा कथा, पंहिंजी कथा नारद मूंखे पाण ॿुधाई हुई। ऐं नारद जी स्वीकारोक्ति ॾिसो, पाण स्वीकार थो करे कि हिकु दफ़ो मूंसां हीअं थियो हो। ॿुधाए थो, मां हिकु दफ़ो वैकुंठ वियुमि। देवर्षि नारद वैकुंठ में आयो भॻवान जो दर्शन करण जे लाइ। लक्ष्मी गॾु वेठी हुई। त जीअं ई नारद आयो न, त लक्ष्मी उथी करे ॿिए रूम में हली वई। वैकुंठ केवल तव्हां एतिरो न सम्झिजो जेतिरो टीवीअ में ॾिसंदा आहियो, उहो त बसि थोरो ठाहे छॾींदा आहिनि। वैकुंठ असांजे पृथ्वीअ खां ई ॾाढो वॾो हूंदो। त छा रूमनि जी कमी हूंदी छा ॼण हुते? हाणे लक्ष्मी उथी हली वई, त नारद विष्णुअ खे थो चए, साईं इहा भाभी छो हली वई, मां आयमि त। तॾहिं विष्णु भॻवानु चए थो, यार इहो शील थींदो आहे, मैनर्स थींदो आहे स्त्रीअ जो, कि कोई जेंट्स घर में अचे त गॾु न वेठी हूंदी। हाणे सफ़ा हुजे अविवेकी त ॿी ॻाल्हि आहे। त नारद चए थो, वीचारियूं मायुनि जे लाइ केॾा नियम आहिनि कि वेही नथी सघे। नारद भॻवानु खिली करे चएसि थो, मायुनि जे लाइ कोन्हनि, ही जेंट्सनि जे लाइ इहे नियम ठाहिया विया आहिनि। नारद वाइड़ो थी वियो। माईअ जे लाइ जेके बि नियम आहिनि न, उन में माईअ जी ग़लती थोरी हूंदी आहे। उहे नियम इन लाइ आहिनि किथे जेंट्स न फासी पए। हीउ जेको संतनि ऋषि मुनिनि अॻे नियम ठाहियो हो कि का माई आश्रम में न ईंदी, त इन में माईअ जी ग़लती थोरी हुई। हुननि खे पंहिंजो डपु हो, असां न काम में फासी वञूं, किथे कामग्रस्त न थी वञूं। त पंहिंजे डप लाइ हुननि जे मथां नियम ठाहिया कि स्त्री न ईंदी आश्रम में। त ईअं ई भॻवानु विष्णु नारद खे सम्झाएसि थो, तूं गृहस्थी कोन आई न, तोखे पतो कोन अथई। को जेंट्स अचे ऐं स्त्री वेठी आहे पतीअ सां, त उहा अगरि चङी देरि वेठी रही, थी सघे थो जेंट्स जो मन हलियो वञे उन स्त्रीअ जे तरफ़। उन में शक्ति आहे खीचण जी स्त्रीअ में पुरुष खे, त इन लाइ उहा हली वई अंदरि। नारद चए थो, इहो मूंखे पहिरियों दफ़ो थी ख़बर पए। त नारद चए थो, पर मूंखे थोरी काम खीचींदो। भाई भली लक्ष्मी हुजे, कोई बि हुजे, मां जती सती मां काम खे अॼु ताईं मुंहिंजे दिमाग़ में कोई वीचार ई कोन आयो आहे। मां उहो आहियां ई कोन।
विष्णु चएसि तो नारद ईअं न चओ, चैलेंज न कर। नारद चए थो साईं मां सही थो चवां, मूंखे आसक्ति कोन थींदी आहे। पोइ ईअं थियो देवर्षि नारद ऐं उनजो हिकु दोस्त हो पर्वत मुनि। इन्हनि जी ॾाढी सुठी दोस्ती हुई, मित्रता हुई। ॿ कथाऊं आहिनि, हिकु मोह ते ऐं हिकु काम ते, ॿई नारद सां संबंधित। त पहिरीं हीअ ॿुधो काम वारी। हिननि जी दोस्तीअ जो मतिलबु सम्झंदा आहियो कि हर ॻाल्हि शेयर करणु हिक ॿिए सां। इन्हनि ॿिन्हिनि में हर ॻाल्हि शेयर थींदी हुई। त इहे ॿई ॼणा धरतीअ ते आया ऐं राजा संजय हो हिकिड़ो, उन जी धीअ हुई दमयंती। हे राजा संजय वटि आया त राजा उन्हनि जो आदर कयो ऐं उन्हनि खे चयईं तव्हां हिते ई रहो, मुंहिंजे महल में, अतिथि गृह में। उते उन्हनि खे रहाए करे उन्हनि जी सेवा में कंहिंखे लॻाई, दमयंतीअ खे। हुन सोची नारद आहे ही त, ऐं पर्वत मुनि आहे, इन्हनि मां कहिड़ो छोकिरीअ खे ख़तरो। पर ख़तरो थियो कोन थींदो। प्रैक्टिकली सोचो त ॿिन्हिनि जो आकर्षण थी वियो, ॿिन्हिनि दोस्तनि जो। वो हुई सुंदर, वरी सेवा टहल में होशियार, संस्कारी। हूअ हली वञे, पोइ वरी पाण में ॻाल्हाइनि कि भाई छोकिरी ॾाढी सुठी आहे। पहिरीं ईअं ॻाल्हाइनि, पोइ धीरे धीरे चवनि ॾाढी सुठी छोकिरी आहे, इहा राजकुमारी भागनि वारो हूंदो जेको हिन सां शादी कंदो। हाणे पाण में ॻाल्हाइनि, ॿिन्ही जो आकर्षण हुन में थिए पियो। पोइ हिक ॿिए पर्वत चयईंसि नारद खे कि अगरि तुंहिंजी सेटिंग थी वञे त मूंखे ॿुधाइजां, मां हटी वञा, ऐं मुंहिंजी थी थिए त तूं हटी वञिजां। एॾी दोस्ती हुई हिननि जे विच में, कुझु बि लिकाईंदा न हुआ। पर थियो ईअं, हुन जो दमयंतीअ जो नारद सां प्रेम थियण लॻो, नारद सां। ऐं धीरे धीरे ॻाल्हि एतिरी वधी वई जो शादीअ ताईं। त पर्वत सम्झी वियो, नारद खे चएसि तो छा इहा ॻाल्हि सही आहे कि तव्हां ॿई हिक ॿिए सां प्रेम कंदा आहियो? नारद चयईंसि हा। तो भड़किजी अची छा हा? पोइ बासण खणी भञई, धोखो कयो अथई तो मूंसां, धोखेबाज़ आहीं, मित्रता जे नाले ते कलंक कई तूं। मां तोखे शराब थो ॾियां, भली तोसां शादी करे, पर तुंहिंजी शक्ल थी वेंदई बांदर जहिड़ी। वञी बांदर थी, हाणे ॾिसां कहिड़ो थी प्यार करे तोसां। हिननि खे शक्ल ई वणंदी अथई छोकिरियुनि खे। नारद बांदर थी वियो, शक्ल बांदर जहिड़ी, बाक़ी सभु उहो ई। त नारद बि शराब ॾिनईसि कि तो हेतिरी ग़लतीअ ते हेॾो वॾो शराब ॾिनई, तूं स्वर्ग में रहण जो अधिकारी कोन आहीं। मां तोखे शराब थो ॾियां, अॼु खां पोइ तूं कॾहिं स्वर्ग लोक में न अची सघंदे, कंहिं बि लोक में न वञी सघंदे। इन ते धरतीअ ते हुजजां, इते आम माण्हू थी करे भिटकजां पियो। इहो शराब ॾिनई, उहो हलियो वियो। हाणे दमयंतीअ ॾिठई हिन जी शक्ल बांदर जहिड़ी थी वई आहे। पंहिंजी माउ सां ॻाल्हि कयईं कि मां हिन सां शादी करण जो सोचे छॾियो हो, मां हिन सां प्रेम कंदी आहियां। उन पंहिंजे घोट सां ॻाल्हि कई त घोट चयो तूं बांदर सां? अरे चरी अची थी वई छा? मिलई बि त ई बांदर। उते जेका इहा ॻाल्हि थी चए न करन, उहा मां बि हैरान थी वियमि। देवी भागवत में लिखियलु अथव, ख़ुदि पढ़जो। दमयंती चए थी मां नारद जी शक्ल सां प्यार कोन कयो आहे, त छा सां? चए थी उन जी संगीत विद्या सां। हिन खे जेको संगीत जो ज्ञान आहे न नारद खे, ॻाइण जो, वॼाइण जो,
मां उन ते मोहित आहियां। अरे हिरणियूं बि मोहित थी वेंदियूं आहिनि संगीत ॿुधी करे। उते जेको वॾो वर्णन कयो आहे देवी भागवत में संगीतज्ञ जी महिमा में, उहो अद्भुत आहे। सिंधियुनि खे पढ़णु खपे। सिंधी माण्हू शक्ल ॾिसंदा आहिनि न, रुगो शक्ल ऐं धन संपत्ति नौकर चाकर, गुण कोन ॾिसंदा आहिनि। दमयंती चए थी जेको माण्हू गुण न ॾिसंदो आहे, रुगो पैसो ॾिसंदो आहे छोकिरे में, उहो मूर्ख आहे। जानवर बि संगीत ते मोहित थी वेंदा आहिनि, पर जेके संगीत ॿुधी करे झूमंदा कोन्हनि, जंहिंजे हृदय खे टच कोन कंदो आहे संगीत, उनखे छा चइजे? जड़, मूर्ख, जानवर खां बि चट। त ॾाढी संगीत जी महिमा ॿुधाई आहे दमयंतीअ कि मां हिन जे संगीत ते इम्प्रेस आहियां, हिन जे स्वर सां इम्प्रेस आहियां। माण्हू अगरि गुण रहित आहे ऐं भली पैसो अथसि त उनजो त्याग करे छॾिजे। गुण न हुजे, हा गुण हुजे, कोई टैलेंट हुजे, प्रतिभा हुजे, अहिड़े छोकिरे जो वरण करणु खपे, छो त उहो कॾहिं बुख न मरंदो। टैलेंट, गुण, को प्रतिभा कुझु हुजे, आर्ट, पर हिन त विशेष संगीत जी ॻाल्हि कई आहे कि हिन जो संगीत ॿुधी मां हिकु, हिनखे जेको संगीत आहे न, मां सम्झां थी ॿियो कंहिंखे एतिरो ज्ञान कोन हूंदो जेतिरो नारद खे आहे। त इहा ॻाल्हि हुननि खे बि सम्झ में आई ऐं उन्हनि शादी कराई। दमयंतीअ जी शादी नारद सां थी आहे, उन ई रूप में, बांदर रूप में। हाणे नारद ऐं दमयंती रहनि पिया पंहिंजे घर में, पंहिंजो अलॻि ई पियो रहे नारद, महल खां अलॻि पंहिंजी कुटिया ठाहे, पर उदास रहंदो हो ॾाढो। नारद दुखी रहंदो हो कि हिन वीचारीअ खे मां सुख कोन थो ॾेई सघां, शक्ल बांदर जहिड़ी लॻी पई आहे। तॾहिं पर्वत मुनि आयो, उन ॾिठई मां पंहिंजे दोस्त खे श्राप ॾेई आयुमि, हीउ ॾाढो दुखी लॻो पियो आहे, ऐं शादी बि थी वई, त अची करे गले मिलियो नारद सां। ॾिसो, दुश्मनी भुलाए मित्रता करण लाइ हिमत खपे, साहस खपे। हिमत उनखे न सम्झिजो कि मां दुश्मनी निभायां, मां दुश्मनी अञा पकी कयां, इन लाइ इनखे हिमत न चइबो आहे। हिमत चइबो आहे कि दुश्मनी ख़तमु कयां, भले मूंखे ई झुकणो पए। त हिन अची गले लॻायो नारद खे ऐं चएसि थो, मुंहिंजा दोस्त मूंखे माफ़ु कर, मां बि किथां फासी वियुमि इन्हनि मायुनि स्त्रियुनि जे चकर में। तव्हांजी गृहस्थी सदाईं सुठी रहे, मां पंहिंजो श्राप वापसि थो वठां। मां पंहिंजे पुञनि सां तोखे वरी थो चवां, तुंहिंजो इहो बांदर वारी शक्ल हटी वञे, तूं वरी नॉर्मल थी। तूं नॉर्मल थी वियो। ऐं हुन बि चयईंसि, मां बि पंहिंजो श्राप वापसि थो वठां। पोइ दमयंतीअ पंहिंजे माता पिता खे चयो, ॾिसो मुंहिंजो घोटु वापसि सुठो थी वियो आहे, संगीतज्ञ बि आहे। हाणे इहो सभु कथा एतिरी आहे। पोइ नारद खे पुटु ॼाओ या धीउ ॼाई ऐं कॾहिं छुटो ख़बर कान्हे, पर हिन जेको चयो हुई न भॻवानु विष्णुअ खे कि मूंखे काम बाम, मूंखे का स्त्री आकर्षित कोन करे सघंदी आहे, इहा धारणा टुटी। स्त्री केवल उन खे आकर्षित नथी करे सघे, कंहिंखे जंहिंजो मातृत्व भाव हुजे। ऐं मातृत्व भाव कंहिंजो थो थी सघे, जंहिंजे अंदरि कामना न हुजे। ऐं कामना कंहिंजे अंदरि नथी थी सघे, उहो त आहे ई सभिनी जे अंदरि। न थी सघे। जेको ॾिसी चुको हुजे, सिधी सही ॻाल्हि आहे न, जेको भोगे चुको हुजे, ॾिसी चुको हुजे, तॾहिं आई गृहस्थ परंपरा, तॾहिं आई संतनि में बि गृहस्थ परंपरा, ताकि तव्हांखे कोई आकर्षित न करे सघे। अॼु हिकु संत चए पियो महाराज जी, ये जो सिंधी कोन्हे वो संत, चए महाराज जी जेके ये आप देखते हो ना, जिन्होंने शादी नहीं की, संतों ने, दाढ़ी वाले, इन सब की पत्नी बैठी है अलग अलग कहीं ना कहीं, उनके बच्चे भी हैं। वो गृहस्थी हो जेको मूंसां ॻाल्हाए पियो,
भोपाल जो ई चई असां वधीक सही आहियूं। अॻे हू चवंदा हुआ असां श्रेष्ठ आहियूं कि शादी नथा कयूं, असां वधीक महान आहियूं। चई पर इन्हनि सभिनि जी ख़बर आहे। चई पोइ वरी उन्हनि जी जेका संतान थींदी आहे न, उहा ई गद्दीअ जी वारिस बि अची थी बीह रहंदी अथनि, ऐं पोइ अहिड़ो जहिड़ो तहिड़ो माण्हू महंत ठही वेंदो आहे। त चई तंहिंखां असां गृहस्थी सुठा न, पीउ बि संत हो, ॾाॾो बि संत हो, पर ॾाॾो बि संत, इहो अॼु इहो संत चए पियो। ख़ैर कोई न छुटी सघो आहे इन आकर्षण खां। हा, जंहिंखे देवी कृपा करे, उहा माता जंहिं ते कृपा करे, त मातृ भाव तॾहिं ईंदो आहे। त हिकु इहा कथा ॿी, मोह माया छा आहे भॻवान जी, नारद खे उहा ॾेखारणी हुई। त भॻवानु चईंसि वञ उन तालाब मां सनानु करे आ, त तोखे माया ॾेखारियां थो। नारद जीअं ई टुॿी हई पाणीअ में ऐं ॿाहिरि निकितो त स्त्री ठही वियो, माई ठही वियो। पहिरीं त वाइड़ो थियो, भॻवानु केॾांहुं वियो, पोइ धीरे धीरे भुलिजंदो वियो कि मां नारद हुअमि। स्त्री वारी फीलिंग अचणु लॻी। हिकिड़ो राजा ताल ध्वज लंघियो, हिन ते मोहित थी वियो, इन सां शादी कई, उन मां हिननि खे ॿार थिया। नारद स्त्री ठही, उन मां ॿार थिया अनेक। पोइ वरी ॿारनि खे प्यार करे घुमे फिरे नारद स्त्री रूप में ॾाॾी बि ठही वियो। पोइ वरी हिकिड़े ॿिए राजा चढ़ाई कई, लड़ाई थी, उन लड़ाई में हिन जो सभु पुट पोटा मरी विया न जेॾी महिल, त उहो नारद वारी स्त्री रणभूमि में वञी करे विरलाप थी करे। रणभूमिअ में उते विष्णु भॻवानु हिकिड़े ब्राह्मण जो रूप धारण करे वियो आहे ऐं चएसि थो देवी तूं रो न। ॾाढो ज्ञान ॾिनईसि जलेबीन वारो, आत्मा अमर है, ये है वो है, चल चल उठ, तू हमारे सत्संग में चल, तू हमारे पंथ में। हथ खां पकड़े नारद खे विष्णु भगवान वठी वियो, चीस चल उसमें स्नान कर नदीअ में। नारद जीअं नदीअ में टुॿी हई ऐं ॿाहिरि निकितो न, छा ॾिसे विष्णु भगवान पहिरियों वारो उहो साम्हूं बीठो आहे ऐं मां नारद आहियां। भॻवानु चएसि थो इहा त मुंहिंजी माया। हाई असां जेको हिते वेठा आहियूं भॻवानु ॼाणे इहा बि न माया हुजे। पोइ वरी चऊं अरे मां सपनो पई ॾिसां, कथा पई ॿुधां देवी भागवत। भली माया त माया, सपनो त सपनो, ही ॾाढो सुठो सपनो आहे। अगरि असां सपने में कथा पिया था ॿुधूं त सुठो सपनो आहे, कल्याणकारी त आहे। उहो सपनो सच आहे जंहिंमें भॻवान जो ज़िक्र आहे, जंहिंमें देवी माता जो ज़िक्र आहे। त असां हीअ कथा ॿुधूं पिया था देवी भागवत जूं, अद्भुत ही कथाऊं आहिनि। इते अॼु कथा खे विराम ॾेई बाक़ी सुभाणे ॿुधंदासीं। बोल देवी भागवत महापुराण की जय।